खैरपुर नाथन शाह में तहरीक लब्बैक पाकिस्तान जे कारकुननि ऐं अॻुवाणनि फराज़ सोढर जी अॻुवाणी में खैरपुर नाथन शाह पुलिस ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे ज़ोरदार नारेबाज़ी कई। अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त अब्बास लाखिया जी चोरी समेत केतिरनि ई महीननि खां शहर ऐं भरपासे में थियल केतिरा ई ॾोह पुलिस रिकवर कराइण में मुकमल नाकाम बणियल आहे। खैरपुर नाथन शाह जो SHO चोरनि ऐं फौरुन सां मिलियल आहे, जंहिं सबबि पूरो इलाइक़ो बदअमनी जे वर चढ़ी वियो आहे। डॉक्टर अल अब्दुल हमीद शेख, इमाम बख्श गाॾी, अब्बास लाखियर, आसिफ खुहारो जी चोरी थियल मोटरसाइकिल बि पुलिस वापसि न कराए सघी आहे। SSP दादू अमीर सऊद मक्सी बि केतिरनि ई महीननि खां खैरपुर नाथन शाह तालुके में जारी ॾोहारी सरगर्मियुनि जो को बि नोटिस नाहे वरितो। खैरपुर नाथन शाह तालुके में ॾोहनि ते काबू न आणींदड़ पुलिस अमलदारनि तालुके में ॾोहारी सरगर्मियूं उरूज ते पहुचण बावजूद कुझु बि करण खां तयार न आहिनि। केतिरनि ई महीननि खां तालुके में मुक़रर थियल SHO मुकमल तौर नाकाम थी चुको आहे। हिननि DIG हैदराबाद SSP दादू खां घुर कई त केतिरनि ई महीननि खां तालुके केन शाह में मुक़रर थियल पुलिस अमलदार खे हटाए कंहिं ॿिए ऑफिसर खे मुक़रर कयो वञे। हिननि वाज़े कयो त चोरनि ऐं फौरुन जे साथारी SHO खे तब्दील न कयो वियो त खैरपुर नाथन शाह तालुके में शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाननि वापारियुनि सां गॾिजी एहतिजाजी तहरीक हलाई वेंदी। SHO ते ही दहशतगर्दी बंद कयो, ही गुंडागर्दी बंद कयो, ही फूरू धाड़ा बंद कयो, ही फूरू धाड़ा बंद कयो। शहरन के शहर जो अमन अमान, शहर जो अमन अमान, शहर मां चोरियूं कराइण, शहर मां फूरू कराइण, शहरन के साईं जेको असांजो ही एहतिजाज आहे, ही एहतिजाज खैरपुर नाथन शाह में वधंदड़ बदअमनी खिलाफ़ आहे। असीं सम्झूं था जेका ही ॾींहों ॾींहुं वधंदड़ बदअमनी आहे SHO केन शाह पंहिंजी सरबराही में कराए रहियो आहे। SHO केन शाह जे थाणे ते वञो, बंगले ते वञो, प्राइवेट माण्हू वेठा आहिनि जेके थाणे खे हलाए रहिया आहिनि। उन जे बंगले ते प्राइवेट माण्हू अॻुवाणी करे रहिया आहिनि। असीं सम्झूं था त उहे प्राइवेट माण्हू ई शहर में फुरूं धाड़ा कराए रहिया आहिनि SHO जी सरपरस्ती में।